नाज़रीन, मेहरापुर में जसकम बशीर खान यूनिट तरफा मेहरापुर में एक सकावती रैली जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो। उन मौके ते मरकज़ी अॻवान ने क़ौमी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते कोशिश जी ॻाल्हाईंदे डॉक्टर नियाज़ कालाणी ऐं ॿियनि पंहिंजा वीचार कुझु हिन ते तव्हां उन्वान कोशिश ऐं कावश जेको आहे त मुंतख़िब कयो आहे त सिंध में धारियो कंहिं सूरत में क़बूल कोन्हे। दुनिया जे सभिनी आज़ाद मुल्कनि में इहो तसवर रातो ते केर बि गैर कानूनी माण्हू अचे त हुनखे मुआवज़ो जेको आहे सिंध ॾिनी वेंदी आहे। तंहिंजे करे हिते असां वटि मुसीबत इहा आहे, सिंध में इक़्तिदार सिंधी माण्हुनि वटि कोन्हे। जेके इक़्तिदार में आहिनि से ॿाहिरि माण्हुनि जा जेको आहे त ख़रीद थियल जेको आहे त वाठा आहिनि, उन्हनि खे पंहिंजे वतन सां का दिलचस्पी कोन्हे। तंहिंजे करे हिते नंढे वॾे ॻोठ में जेको आहे त धारियो माण्हू, गैर ज़बान ॻाल्हाईंदड़ माण्हू, गैर कानूनी तौर ते रहंदड़ माण्हू तव्हांखे मिली वेंदो। असीं सम्झूं था त हुकुमराननि जी बेवसी आहे। हर सूरत में, हर हाल में वतन सिंध असांजो आहे। जेके बि सिंध वतन जा न आहिनि माण्हू, ॿाहिरियां माण्हू उन्हनि खे हर सूरत में सिंध जेको आहे छॾे वञणु। असां ईअं ई चवंदासीं त वाकई सिंध जो जेको कल्चर आहे उहो रुॻो लिबास, टोपी, अजरक, मौसीक़ी ऐं रक़्स न आहे। बिल्कुलु उहे बि असांजे कल्चर जा हिकिड़ा जुज़ा आहिनि, पर असांजो वॾे में वॾो जेको कल्चर जो हिसो रहियो आहे त असां धारे जी हुकुमरानीअ खे कॾहिं बि क़बूल न कयो आहे। तारीख़ जे कंहिं बि दौर में सिंध हिकु तारीख़ी वतन आहे ऐं उन जी पंहिंजी हिकिड़ी हिस्ट्री रही आहे, पंहिंजो कल्चर रहियो आहे। उहो रवादार बि रहियो आहे, उनमें बर्दाश्त जो मादो बि रहियो आहे, उनमें सहप बि रही आहे, उनमें महिमान नवाज़ी बि रही आहे। ऐं उन खां अलावा उनजो ॿियो रुख बि आहे त जेको मां सम्झां थो त महिमान नवाज़ त असां आहियूं, रवादार त असां आहियूं, पर असां धारे जी हुकुमरानी खे कॾहिं बि न आहे क़बूल कयो। इहो असांजी रिवायतुनि में शामिल आहे, इहो असांजे कल्चर जो हिसो रहियो। सिंध जे अंदरि ही जेका वक़्त ब वक़्त तव्हां ॾिसंदो त जेका धारी लोध काहे पई आहे। ऐं हीअ हींअर सिंध जो जेको वॾे खां वॾो जेको इशू आहे उहो इहो आहे त सिंध जे अंदरि हेतिरी धारी आबादकारी, जंहिंमें ख़ुसूसन इहो चइजे त अफ़गानी जे नमूने प्रमोट कया विया आहिनि। त असां इन शइ जो मुतालबो था कयूं ऐं तव्हां हिन चैनल खे जज़्ब था ॾियो त जंहिं इहो हिकिड़ो बहितरीनु मौज़ूअ सां कल्चर डे सेलिब्रेट कयो आहे, सिंध में धारी आबादकारी नामंज़ूर। त असां इहो मुतालबो था कयूं त तव्हां सिंध जे अंदरि जेके बि धारिया गैर कानूनी आहिनि, जेके बि इंतिशार फैलाईंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि खे सिंध मां निकाली ॾियो ऐं सिंध जे हक़ीक़ी माण्हूअ खे, सिंध जे हक़ीक़ी रहंदड़ खे पंहिंजा हक़। नाज़रीन, उन मौके ते नाले वारे फनकारनि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे ख़ूब दाद हासिल कई। कैमरामैन शिवम कुमार सां गॾु आफ़ताब जाजर, कोशिश डिजिटल, मेहरापुर।